नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जामशोरो एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 अली ज़ुल्फ़कार मेमन DH2 बिलावल मेडिकल कॉलेज तालका अस्पताल कोटड़ी में ॿारनि खे पोलियो खां बचाव जो फुड़ा प्यारे पोलियो मुहिम जो बाक़ाइदे इफ़्तिताह कयो। इहा पोलियो मुहिम 20 सितंबर खां 24 सितंबर ताईं जारी रहंदी। जी नाज़रीन, रिपोर्ट लियाकत अली चांडियो मुताबिक़ इन मौके ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 सेहत खाते जे ऑफिसरनि ते ज़ोर भरियो त पोलियो मुहिम जे दौरान मुक़रर टारगेट खे वक़्त ते मुकम्मल करण खे यकीनी बणाइनि ऐं इन ॻाल्हि जो घणो ख़्याल रखियो वञे त हिन पोलियो मुहिम दौरान को बि ॿार पोलियो खां बचाव वारनि क़तरनि खां रहिजी न वञे। एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 वधीक चयो त पोलियो मुहिम दौरान हिफ़ाज़ती फुड़ा पियारण वारनि टीमुनि जी ज़िलई ऐं तालुका लेवल ते सख़्त मॉनिटरिंग कई वेंदी ऐं कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी, छो जो पोलियो हिकु मूज़ी मर्ज़ आहे। इन मौके ते डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन पोलियो ADHO डॉक्टर नारूमल ॿुधायो त 20 सितंबर खां शुरू थींदड़ 5 ॾींहनि वारे पोलियो मुहिम दौरान पूरे ज़िले जामशोरे में 5 सालनि खां घटि उमिरि जे समूरनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण सां गॾु विटामिन A जा कैप्सूल बि ॾिना वेंदा। इफ़्तिताह दौरान MS तालका अस्पताल कोटड़ी डॉक्टर बरकत लगारी, NA स्टाफ ऑफिसर डॉक्टर सनम, तालका फोकल पर्सन डॉक्टर असलम नारेजो, डॉक्टर आज़म पठान, डॉक्टर पीर मंजूर, WHO डॉक्टर इरम खां अलावा पैरामेडिकल स्टाफ UCMO लेडी हेल्थ वर्करनि समेत लाॻापियल अमलदारनि शिरकत कई।